Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. फौज सां ॻाल्हियूं करे सघजनि थियूं उहे ॻाल्हियूं गुज़गो में न पर अवाम आॾो कयूं वेंदियूं। मरियम नवाज़ जो चवणु आहे त पाक फ़ौज सां ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं। शर्त इहो आहे त PTI हुकूमत खे घर भीड़ो कयो वञे। फ़ौज सां PDM जे प्लेटफॉर्म तां ॻाल्हियुनि लाइ गौर करे सघिजे थो। इस्टेब्लिशमेंट असांजे वेझनि साथियुनि सां ॻाल्हियुनि लाइ राब्ता कया आहिनि। मूं सां सिधी रीति कंहिंजो बि राब्तो नाहे थियो। बरतानवी ख़बरू इदारे खे इंटरव्यू दौरान मरियम नवाज़ चयो त IG सिंध जे मामले ते ISPR जी प्रेस रिलीज़ सां जवाब मिलण बदिरां सवाल पैदा थिया। ॿुधायो वञे त ऑफिसर्स मथां कहिड़ो अवामी रद्द-ए-अमल हो। आइन मूजिबि अवामी रद्द-ए-अमल ते जवाब ॾियणु इदारनि जो न पर हुकूमत जो कमु आहे। हुकूमत ख़ौफ़ मां अहिड़ा कम करे रही आहे जो अक़ुल दंग रहिजी वञे। मरियम नवाज़ मुंझियल आहे। खेसि ख़बर नाहे त करणो छा आहे ऐं चवणो छा आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त मरियम नवाज़ हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं करण बदिरां सिधो चवे त खेनि केसिस में रिलीफ ॾिनो वञे। नवाज़ लीग जो हिकिड़ो बयानियो नाहे। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद मरियम नवाज़ जे इंटरव्यू ते रद्द-ए-अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त नवाज़ लीग में नई सोच वारा माण्हू अॻियां अची विया आहिनि। मरियम नवाज़ जे बयान जी का बि अहमियत नाहे। सियासतदान कॾहिं बि डायलॉग खां इनकार नाहिनि कंदा। IG सिंध मामले में फ़ौज पंहिंजे माण्हुनि खे चार्ज शीट करे संदन ज़बान बंदि करे छॾी। PTI अॻवान जहांगीर तरीन ऐं नवाज़ शरीफ़ सूदो। शरीफ़ कुटुंब जी शुगर मिल्स ख़िलाफ़ क़ाइमु JITs कलदम करार। लाहौर हाई कोर्ट शुगर मिल्स ख़िलाफ़ FIA जे इंक्वायरी वारी मामले ते फ़ैसिलो जारी करे छॾियो। जहांगीर तरीन ऐं शरीफ़ कुटुंब FIA जी जांच ख़िलाफ़ लाहौर हाई कोर्ट में अपील दाख़िल कराई हुई। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त FIA खे मामले जी जांच करण जो अगरि इख़्तियार आहे, ॾिसणो इहो आहे त जांच कहिड़े क़ानून मुताबिक़ करे सघिजे थी। मामले में SCCP पंहिंजो किरदारु अदा करण में नाकाम रहियो। अदालत जहांगीर तरीन ऐं शरीफ़ ख़ानदान जी मिल्स खे SCCP तरफ़ां जारी कयल नोटिसिस बि कलदम करार ॾेई छॾिया। FIA जज अरशद मलिक वीडियो स्कैंडल में रूपोश जवाबदारनि नासिर भट्ट ऐं मियां असलम रज़ा खे दहशतगर्दनि जी फ़हरिस्त में शामिल करे छॾियो। FIA तरफ़ां जारी कयल रेड बुक में 1210 ॾोहारी इंतिहाई घुर्बल दहशतगर्द करार। FIA मुतहदा लंडन जे बानी खे बि इंतिहाई घुर्बल दहशतगर्दनि जी फ़हरिस्त में शामिल करे छॾियो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी नवाज़ लीग अॻवान मिफ़्ताह इस्माइल ऐं इमरानुल हक़ मथां LNG जे रेफरेंस में 16 नवंबर ते फ़र्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत ईंदड़ ॿुधणी ते जवाबदारनि जी पेशी यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त कराची में मौजूदु जवाबदारनि ते वीडियो लिंक ज़रिए फ़र्द जुर्म लागू कयो वेंदो। सुई सदर्न गैस कंपनी जो अॻूणो MD मोहम्मद अमीन बि फ़र्द जुर्म लाइ ईंदड़ ॿुधणी ते तलब। नैब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त LNG मुआहिदे ज़रिए 6 सालनि दौरान क़ौमी नाणे खे 21 अरब रुपयनि जो नुक़सान पहुचायो। कराची में बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ धरती धड़नि जो एहतजाज। मुहाणनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि सूदो वॾे तादाद में औरतुनि तरफ़ां बि रैली बाद मुज़ाहिरो। बेटनि ते कब्ज़ो ऐं आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी ऑर्डिनेंस नामंज़ूर जा नारा। मुज़ाहिरे खे ख़िताब दौरान अॻवाननि जो चवणु हो त तरक़ी जे नाले ते बेटनि ते कब्ज़ो थियणु न ॾिनो वेंदो। तरक़ी करणी आहे त औरतुनि सूदो समूरनि मक़ामी माण्हुनि खे बि शामिल कयो। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सिंध असेंबली जे मेंबर्स जे असासनि जा तफ़सील पधिरा करे छॾिया। वॾो वज़ीर मुराद अली शाह 26 करोड़ 3 लख रुपयनि जी मिल्कियत जो मालिक ज़ाहिर। PP MPA फरियाल टालपुर ऐं फिरदौस शमीम नक़वी सिंध जा अमीर तरीन MPAs निकिता। असासनि में फरियाल टालपुर जी 39 करोड़ रुपयनि खां वधीक मिल्कियत ज़ाहिर। फिरदौस शमीम नक़वी 33 करोड़ 40 लख रुपयनि जी मिल्कियत जो मालिक निकितो।
स्पीकर आगा सिराज दुरानी जा 10 करोड़ 20 लख रुपयनि जा असासा आहिनि। सूबाई वज़ीर नासिर शाह 13 करोड़, सुहेल अनवर सियाल 9 करोड़ 80 लख, सईद गनी 2 करोड़ 31 लख ऐं हलीम आदिल शेख सभ खां घटि 2 करोड़ रुपयनि जी मिल्कियत जो मालिक आहे। मुल्क में कोरोना की ॿी लहर दौरान केसिस में तेज़ी। गुज़िरियल 24 कलाकनि में वायरस वधीक 34 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए पियो। 1808 नवां केस ज़ाहिर। NCOC कोरोना के रोकण लाइ हिफ़ाज़ती उपाव ऐं पाबंदियूं वधीक सख़्त करण जी सिफ़ारिश करे छॾी। हतमी फ़ैसिलो क़ौमी राब्ता कमेटी जे इजलास में कयो वेंदो। गुज़िरियल ॾींहुं कोरोना टेस्ट मुस्बत अचण जी शरह 4.9% रही। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में इंतज़ामिया अवामी जायुनि ऐं बाज़ारुनि में समाजी विथी ते अमल कराइण में नाकाम। हैदराबाद जे कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद वारनि इलाइक़नि में इंतज़ामिया जूं कार्रवायूं। कोरोना खां बचाव लाइ SOPs जी भञकड़ी ते 3 होटल ऐं 5 दुकान सील। हुकूमत पाण त जलसा करे रही आहे, पर शादी हॉल्स मथां पाबंदियूं लगायूं पियूं वञनि। हुकूमत वज़ाहत करे त शादी हॉल्स लाइ बिटो मयार छो आहे। शादी हॉल्स में इंडोर तकरीबुनि ते पाबंदी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते NCOC जे डिप्टी डायरेक्टर खे नोटिस जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट NCOC खां 18 नवंबर ते जवाब तलब करे वरितो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त शादी दौरान कोरोना पखिड़िजी वञे त अदालत उन जी ज़िम्मेवारी नथी खणी सघे। हुकूमत खां पुछाणो करियूं था त शादी हॉल्स ऐं मार्कीज़ सां बिटो रवैयो छो इख़्तियार कयो थो। IG सिंध मामले ते कोर कमांडर कराची जी रिपोर्ट पधरी थियणु घुरिजे। वज़ारती कमेटी 22 नवंबर ते वॾे वज़ीर आॾो रिपोर्ट पेश कंदी। रिपोर्ट पधरी करण या न करण बाबति फ़ैसिलो वॾो वज़ीर ई कंदो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त वॾे वज़ीर मुराद अली शाह CCI जे इजलास में आदमशुमारी ते पंहिंजनि ख़दशनि खां आगाह करे छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत ओगरा ऐं नेपरा तरमीमी बिल्स ते सिंध जा ख़दशा ख़तमु न करे सघी, तंहिं करे उन मामले तां पोइ ते हटी वई। आइन मूजिबि ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल खे उन ते बहस करण जो इख़्तियार ई नाहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मुर्तज़ा वहाब कणक बहरान बाबति वफ़ाक़ी वज़ीरनि जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। कश्मोर वाक़े ते मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी त जीअं मुस्तक़बिल में को बि वहशी मासूम ॿारनि खे वहशत जो निशानो न बणाए। मेरा कोई नहीं ना, बिल्कुल अकेली लवारिस ना। मुझे मकान चाहिए था, सर छुपने की जगह चाहिए था। बंदे थे आपकी बच्ची के साथ जिन्होंने ज्यादती की है? ये 4 बंदे थे। सर मेरी ये इल्तिजा है और उसको सज़ाई मौत होनी चाहिए। अगर कोई इस तरह और कोई ज़्यादती करता है उनको फांसी की सज़ा दी जाए। आज मेरी बच्ची के साथ उन्होंने किया है, अल्लाह ना करे किसी बच्ची और किसी के साथ होए, माँ बहनों के साथ होए। कश्मोर में मासूम ॿारड़ी सां इज्तमाही जिनसी ज़्यादतीअ जो हियांव ॾारींदड़ वाक़ियो। पुलिस तरफ़ां केस में घुर्बल वहशी जवाबदार खैरुल्ला बलूचिस्तान फ़रार थियण जी दावा। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापनि बावजूदि जवाबदार पुलिस जी पकड़ में न आयो। ज़रियनि मूजिबि वहशी जवाबदार रफ़ीक मलिक जांच दौरान पुलिस खे ॿुधायो त हुन ऐं संदसि साथी खैरुल्ला गॾिजी ॿारड़ी खे वहशत जो निशानो बणायो। चाणका अस्पताल लाड़काणे में दाख़िल ॿारड़ी जी सिहत सुधरण लॻी। वाक़े ख़िलाफ़ कश्मोर ऐं कंदकोट में शहरी रस्तनि ते निकिरी आया। मुज़ाहिरे में सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं मुख़्तलिफ़ पार्टीज़ जे कारकुननि जी शिरकत। मुज़ाहिरीन तरफ़ां कश्मोर वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां कश्मोर वाक़े जो नोटिस। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध हुकूमत खे हिदायत कई त वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे अंजाम ताईं पहुचायो वञे। माउ ऐं धीउ सां ज़्यादती वारे वाक़े ते सदमो पहुतो आहे। गवर्नर सिंध इमरान इस्माइल तरफ़ां चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध सां फ़ोन ते राब्ता। गवर्नर सिंध कश्मोर वाक़े जी रिपोर्ट तलब कंदे चयो आहे त जवाबदारनि खे जल्द जोगियूं सज़ाऊं ॾियारायूं वञनि। इंसानी हक़नि बाबति वफ़ाक़ी वज़ीर शीरी मज़ारी जो चवणु आहे त कश्मोर वाक़े मां साबित थियो त असां वटि कानून हुजण बावजूदि ॿारनि सां ज़्यादतियुनि जा वाक़िया पेश अची रहिया आहिनि। खैरुल्ला सूदो ॿ जवाबदार रूपोश आहिनि। सिंध सरकार कानून ते अमल खे यकीनी बणाए।
सिंध असेंबली में PTI MPA फिरदौस शमीम नकवी भी नैब जे रडार ते अची वियो। फिरदौस शमीम नकवी तरफ़ां नैब खे गिरफ़्तारी खां रोकण लाइ सिंध हाई कोर्ट सां राब्तो दरख़्वास्त में PTI MPA मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त नैब हबीब ग्रुप ऑफ कंपनीज़ खे ज़मीन जे अलॉट करण वारे मामले जी जांच करे रहियो आहे। जांच जे सिलसिले में खेसि तलबी नोटिस जारी कयो वियो। ख़दशो आहे त पेशी दौरान नैब तरफ़ां गिरफ़्तार कयो वेंदो। अदालत फिरदौस शमीम नकवी जी 10 लाख रुपयनि जे मचलकनि एवज़ उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। नैब सूदो ॿियनि धुरियुनि खां जवाब तलब। हैदराबाद जे इलाइक़े लतीफ़ाबाद में पानी जो टैंकर बीहारण तां ॿिनि धुरियुनि में खूनी झेड़ो। फायरिंग दौरान गोली लॻण जे नतीजे में नौजवान साजिद सलीम मारिजी वियो। वाक़े बाद ॿिन्ही धुरियुनि जा हथियारबंद फरार थी विया। पुलिस 6 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त पाणी जे टैंकर तां झेड़े दौरान धुरियुनि तरफ़ां हथियारनि जो आज़ादाणो इस्तेमालु कयो वियो। सिंध सरकार मुख़्तलिफ़ खातनि में फ़ौती कोटा तहत वधीक 394 भर्तियूं करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह जी सदारत हेठि इजलास दौरान मुख़्तलिफ़ खातनि जे सेक्रेटरीज़ शिरकत कई। तालीम खाते में 236, सिहत खाते में 31, आपाशी खाते में 26 ऐं लोकल गवर्नमेंट खाते में फ़ौती कोटा तहत 15 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी। वर्क्स एंड सर्विसिज खाते में 18, ज़रात खाते में 17, कॉलेज एजुकेशन में 7, लाइफ स्टॉक में 13 ऐं खुराक खाते में 4 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। दादू भरसां पाठ शरीफ जे इलाइक़े में नारी सां मुबैना लॼालुट वारी केस में अहम अघ भराई। पुलिस जवाबदार मौलवी जवाद चनो खे गिरफ़्तार करे वरितो। निकाह नामे ते सही कंदड़ शाहिद ज़ुबैर चनो, मौलवी अब्दुल रज़ाक बबर, नदीम ऐं वसीम चनो खे बि तहवील में वरितो वियो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि खां पुछा ॻाछा जारी आहे। जवाबदार मौलवी जवाद चनो ज़्याती बाद राजोड़ी ज़रिए नारी सां निकाह कयो हो। बाद में निकाह खां फिरी वियो त नारी ज़हर पी आपघात जी कोशिशि कई। खिपरो भरसां खाही जे ॻोठ में कारे जी तहमत में क़त्ल थियल गुलशना शर जे केस में गिरफ़्तार जवाबदार जो रिमांड मंज़ूर। मक़ामी अदालत मक़तूलनि जे भाउ ताजू शर खे 6 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। मक़तूलनि जे वालिद जी दाह बावजूद पुलिस बासर जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई। सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में जाली भर्तियुनि जो ॾोह साबित थियण ते 2 अॻूणनि ऑफिसर्स खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा। एहतिसाब अदालत अॻूणे TMO तुफ़ैल सूमरो खे 10 साल क़ैद ऐं $1.5 करोड़ रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अॻूणे TMO वकार सूमरो खे बि ॾोह साबित थियण ते 8 साल क़ैद ऐं $1 करोड़ रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई। ॿिन्ही जवाबदारनि ख़िलाफ़ 2009 खां 2012 ताईं जाली भर्तियुनि जो केस दाख़िल कयो वियो हो। ऐं ठठो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोलू कुतनि 3 मासूम ॿारनि खे मरणी करे छॾियो। कुते ॾाढ़ियल ॿार अल्लाह बख़्श बिरोही, मुदसिर गुंदरो ऐं अब्दुल सत्तार बिरोही इस्पताल मुंतक़िल। हिक ॿारड़ी जी अख मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर। इस्पताल इंतिज़ामिया एंटी रेबीज़ वैक्सीन ॾियण बाद ज़ख़्मी ॿारनि खे कराची रेफर करे छॾियो। हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में TMO म्यूनिसिपल कमेटी हातिम मल्हा ख़िलाफ़ कुते ॾाहण जो केस दाख़िल। ज़ख़्मी नींगर इमरान अरबाब जे वालिद तरफ़ां म्यूनिसिपल मुलाज़िम ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो। गिरफ़्तारी अमल में न आहे। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।